सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह चयो आहे त हिन नाअहल वफ़ाक़ी हुकूमत जे करे ताजरनि जे कारोबार खे वॾो नुक़सानु पियो आहे। मुल्क ताजरनि जी टैक्स सां हलंदो आहे ऐं हीअ हुकूमत उन्हनि ताजरनि खे ई परेशान करे रही आहे। हुन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार खैरपुर में सचल अंजमन ताजरान जी हलफ़ बर्दारी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी पंहिंजे हुकूमती दौर में ताजरनि जा जाइज़ मसइला हल कया ऐं उन्हनि खे कारोबार में इज़ाफ़ो करण लाइ कर्ज़ मुहैया कया, पर मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल समेत आम वाइपे जी हर शइ महांगी करे ताजरनि समेत ज़िंदगीअ जे हर शोबे सां तालुक़ु रखंदड़ माण्हूअ जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वापारी अॻवाननि जावेद कुरैशी, लाला फुरकान शेख, नज़ीर फलपोट्रो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ताजरनि हमेशह हर हुकूमत सां सहकार कयो आहे, पर हिन हुकूमत ताजरनि खे परेशान करण खां सवाइ कुझु नाहे कयो। हुननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ताजरनि खे कारोबार लाइ कर्ज़ ॾियण बदिरां ताजरनि जे कारोबार खे नुक़सानु रसायो आहे। उहो ॾींहुं परे नाहे जो ताजर हिन हुकूमत जे ख़ात्मे लाइ रोडनि ते ईंदा। उन खां अॻु सैयद क़ाइम अली शाह सचल अंजुमन ताजरान जे 9 चूंडियल उहिदेदारनि खे संदन उहिदे जो हलफ़ खणायो।